सिंधु माथिरीअ जे क़दीम हज़ारें साल पुराणी तहज़ीब जेका सकाफ़त आहे उनखे निर्वार करण ऐं सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते मज़लूम न्याणनि सां साथ जो वचन जे सर हेठि जमाल शाह भरिसां ॻोठ मालराहू जे प्राइमरी स्कूल में सकाफ़त जो ॾियारो वॾे जोशी जज़्बे सां मल्हायो पियो वञे, जंहिंमें उस्ताद ऐं जेके शागिर्द आहिनि ऐं कुझु आयल महिमान उहे टोपियूं अजरक पाए असांजे सिंध अमड़ खे भेटा पेश करे रहिया आहिनि। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। 3 डिसंबर असांजे तालके जे हिकिड़े नंढड़े ॻोठ मालराहू में सकाफ़ती प्रोग्राम जेको अरेंज कयो वियो आहे ॾाढो मुनफ़रद आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मालराहू में सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ख़ूबसूरत रंग बरंगी प्रोग्राम में शामिल थी ऐं इंतिहाई घणी ख़ुशी थी। हिते जेका असां ॿारनि जी जेका प्रेज़ेंटेशन ॾिठी उहा इंतिहाई शानदार हुई। असां जे ॻोठ में स्कूल में मालराहू प्राइमरी स्कूल मंझि ही नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿार उन्हनि सां अॼु सड़ो मल्हायो आहे। सिंध जो सकाफ़ती ॾियारो जेको कंहिं ईद खां घटि न आहे। असां पंहिंजे स्कूल में पंहिंजे ॿारनि में जेके हुननि में ख़ूबियूं आहिनि, हुन में लिकल टैलेंट आहे, उनखे ज़ाहिर करण जे लाइ हीउ प्रोग्राम तरतीब ॾिनो। सकाफ़ती प्रोग्राम हो, असांखे ॾाढो ख़ौफ़ हुयो त थी सघे त असां इन प्रोग्राम खे सुठे नमूने सां न मल्हाए सघूं, पर जंहिं तरह सां असां पंहिंजे औलाद ते असां ॿियनि बचड़नि शागिर्दनि ते महिनत कई, जीअं उन्हनि असांखे उन जो फीडबैक ॾिनो, असांखे इंतिहाई ख़ुशी आहे। अज़मत वारी मुंहिंजी सिंधड़ी भागन वारी ईअं चए थी दुनिया सारी, सिंध धरती शाल जरकी तूं सदा। सकाफ़त जो ॾियारो तमामु सुठो मल्हायो वियो आहे ऐं अलाह कंदो अॻिते बि अञा घणो भलो मल्हाईंदासीं। असां हीअ सिंध धरती मुंहिंजी मां आहे, हिन सिंध में मुंहिंजो साह आहे। असीं आशिक़ आहियूं हिन धरतीअ जा, असीं आशिक़ आहियूं हिन धरतीअ जा, हिन सिंध सां असांजो चाह आहे। कैमरामैन हसन जोखे सां गॾु अली दोस्त ख़ासि के लिए सिंध टीवी न्यूज़ जमाल।